वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिलमुत्तकीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़्तलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिट मली रजा सबई सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मुहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारूम झन हिकिड़ो। नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है। इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है। बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। जोड़े जोड़े जहान जी पाण कयाई परवार हादी
सरदारे सरदार सोए सहाबन सथ में मज मस्त मणियादार हुआ चारई चंगा चौधार हिकांदा हबीब से हमदई सलात खां बाद काबिले सदिज्जत व एहतराम सदरे जलसा पीरे तरीकत रहबरे शरीयत जिगर गोशे सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी रदी अल्लाह ताला सैयदी अलहाज पीर से आगा मोहम्मद अयूब जान सरहदी फारूकी नक्शबंदी दामत बरकातुल आलिया अजो के हिन बाबरकत प्रोग्राम जा मानवारा मेहमान जी वकार सादात किराम व उलमाए किराम व उफाद किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्हम्दुलिल्लाह कईन सालन खां ही हलंदड़ प्रोग्राम जंहिंजो बुनियाद अदा मरहूम मोहम्मद मुश्ताक मेमन साहब रहमतुल्लाह अलैह रखियो आऊं नंढड़ो आया मुखे याद आ हिकड़ी देखा यो प्रोग्राम छो असां ईंदा हासीं हलंदे हलंदे अल्हम्दुलिल्लाह हिनी बाबरकत प्रोग्राम खे अदा उम्मीद अली महले रहमानी महले जो साथ छो पोइ तकरीबन मुराद मेमन गोठ जा आशिकान हिन में हिस्सो वठंदा रहा जो अज अल्हम्दुलिल्लाह 80 देग ते ही प्रोग्राम पहुतो आ अज अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिल वली पीर साईं मशहूर वाले रहमतुल्लाह अलैह जिनजा जी पाक औलाद असां जे प्रोग्राम में शामिल थिया तकरीब के अञा अल्लाह पाक रौनक बख्शी असांजा काबिल एहतराम साईं जिन हिन वक्त जलसे जी सदारत फरमा रहा अल्लाह साईं अवां सां गॾु असांजी बहादुरी शहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। दोस्तों शारे जे हिसाब सां काफी टाइम गुजरी चुको आ इंशाअल्लाह साईं जो भी बाबरकत प्रोग्राम खिताब थींदो असां के हुकुम क्यों तो तवां अग में गाल्हायो साईं जे हुकुम मुताबिक असां अग में लब कुशाई कईया शहीदन के शान में अहल बैत की मोहब्बत के शान में चंद कलिमात आवां जी खिदमत में मुंह तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी जात बाबरकात पाक कलिमात जो तर्जुमो उन तशरीह तफसीर अवां जी खिदमत में अर्ज रखण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए पर सब खां अॻु में ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अहिड़ियूं महफ़िलूं मुनक़िद कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चौ चौ सल्लल्लाहु
प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वला तक़ूलू, न चओ लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाह, वास्ते उन्हनि मुंहिंजनि प्यारनि भलारनि बाननि जे जेके मां अल्लाह जी राह में पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया। अल्लाह पाक असां उन्हनि खे छा न चऊं। रब फरमायो अमवात, जियां अवां जे ओड़े पाड़े अवां जे रिश्तेदारी बिरादरी में को गुज़ारे वेंदो आहे, को वफ़ात करे वेंदो आहे, पोइ तव्हां चवंदा आहियो अदा फिलाने जो बाबो गुज़ारे वियो, फिलाने जी अमर वफ़ात करे वई, पुटु गुज़ारे वियो। अहिड़ा जेके जुमला तव्हां आम माण्हुनि जे वफ़ात ते ॻाल्हाईंदा आहियो, अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ा कलमा मुंहिंजे शहीद बाननि जे लाइ न ॻाल्हाइजो। छाजे लाइ त उहे जीअरान, उहे ज़िंदान। अल्लाह सिंधो फरमाए त बल अहया, बल्कि अवां हीअं चओ त इहे जीअरा आहिनि, इहे ज़िंदा आहिनि। हाणे इन्हनि खे ज़िंदा सम्झण चवण में तव्हांखे थोरी तकलीफ़ याद थींदी त जीअरा आहिनि त नज़र कोन था अचनि। जे जीअरा आहिनि त खाइनि पीअनि किथे था, घुमनि फिरनि किथे था, असांखे कॾहिं नज़र कोन आया। थोरी तव्हांखे इहा परेशानी थींदी, इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कान ईंदी। अल्लाह सिंधो फरमाए वलाकिन ला तशउरून, पोइ सम्झ में अचे या न अचे, पर तव्हांखे मञणो पवंदो, तव्हांखे चवणो पवंदो, लिखणो पवंदो त शहीद मरी कोन विया आहिनि, बल्कि ज़िंदा जीअरा आहिनि। अल्लाह जे पाक कलाम मुताबिक़ शहीद जीअरो आहे, ज़िंदा। हाणे इते अल्लाह से फरमाए तो थी सके तो अवां खे इहा ॻाल्हि सम्झ में न अचे त जीअरा त खाइनि पीअनि किथे था, हलनि घुमनि किथे था, अॻिते हली रब करीम जी ज़ात वरी वज़ात फरमाए। छो त अल्लाह साईं खे मालूम हो त हे सोचींदा, इन में वीचार कंदा। जीअं अॻे बि हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ो माण्हू ॿेर जे वण जे हेठां सुतो पियो, हेठि हुई हिंदाणे जी वल, त वल में वॾा वॾा 10-8 किले जो दाणो हिंदाणे जो लॻल हो, ऐं ॿेर जे वण में नंढड़ा ॿेरा। सोचे पियो त माण्हू चवनि था अल्लाह इंसाफ़ करण वारो आहे, माज़अल्लाह नऊज़ बिल्लाह, बकौल बसोच हुन जे हिते त मूंखे इंसाफ़ नज़र अचे कोन थो। हेॾो सारो ॿेर जो वण आहे, हुन में नंढड़ा नंढड़ा ॿेर, वरी इहा वल वेचारी ज़मीन बोसा, ज़मीन सां सुठी पई आहे, हुन में वरी 8-8, 10-10 किलो, 5-5 किलो जो दाणो हिंदाणे जो। ही इंसाफ़ कोन थियो। मुंहिंजे मुताबिक़ इहे हिंदाणा मथे लॻल हुजनि ॿेर में, नंढड़ा ॿेर जा दाणा इहे हेठि हुजनि। अञा सोचे पियो, कुदरत अल्लाह जी हिकिड़ो पखी आयो, हिकिड़े नंढड़े ॿेर खे हुन चोंब जो इशारो कयो, ॿेर उतां टुटो हिन जे नक जी चोटीअ में लॻो, यकदम खाओ खाई उठी वेही रहियो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला सुठो थियो मारी सोच ते अवां कोन हलिया, जेकॾहिं इहो 8-10 किलो जो हिंदाणो मथे हुजे हा, अॼु टुटी मुंहिंजे नक ते लॻे हा त नक जो खानो ख़राब थी वञे हा। असां वरी पंहिंजी सोच हलाईंदा आहियूं, पंहिंजो दिमाग़। रब करीम जी ज़ात बाबरकात, आलिमुल ग़ैब व शहादा। मुझा प्यारा दोस्तों, फ़अलुल हकीम ला यख़लू अनिल हिकमा, हकीम जो फेल हिकमत खां खाली कोन हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी ॿी जाइ ते इरशाद फरमायो, वला
تحسبن الذين قتلوا في سبيل الله امواتا अवां जे ज़बान ते पाबंदी आ, कलम ते पाबंदी आ, लिखण वगैरह ते पाबंदी आ, पर ऐ मुसलमानों, ऐ दुनिया वारो ॿुधो, शहीद जो ओ मकाम आ जो अवां खे ॿियूं सोचूं माफ़न। असां ग़लत सलत सोचींदा आहियूं, निमाज़ में भी सोचूं अची वेंदियूं आहिनि, हूअं बि वेठे उथंदे वेंदे वसवसा सोचूं ग़लत ईंदियूं आहिनि। ये मुस्तफ़ा जे सदके, मदीने जे साईं जे सदके असांखे ख़ुदा ये सोचूं माफ़ फरमायो। पर अल्लाह फरमाए तो शहीद जे लाइ सोच जो भी न त के उहे मरी विया, बल अहया, सोच में भी सोच जो त ये जियरा आहिनि, जिंदा आहिनि। रहियो मसइलो खाइण पीअण जो, घुमण फिरण जो, त ऐं मुंहिंजा बानो ये खाइन भी था, पियन भी था, कीअं? बल अहया, जियरान इंद रब्बिहिम युरज़क़ून। अवां पंहिंजे घर में खाईंदा हो, को होटल ते खाईंदो आ, को कंहिंजे आस्थाने जो लंगर खाईंदो आ, को किथे खाईंदो आ, को किथे खाईंदो आ। हे मुंहिंजा भलारा प्यारा बाना, जिन मां रब करीम सां पंहिंजे सिर जो सौदो कयो, पंहिंजे जान जो सौदो कयो, अल्लाह सिंधु फरमाए ये मुंहिंजा ख़ास मेहमान मुंहिंजे दरबार में इन्हनि जे लाइ दस्तरखान लॻंदो आ, मलाइक खाधा पीता रखंदा, ये आला किस्म जा ताम मां रब करीम जी बारगाह में खाईंदा आहिनि। शहीद जेरो आ, खाए पिए बि थो ऐं घुमे फिरे थो। मदीने जे साईं जो सौट हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग में शहीद थी विया। साईं के ॿिन्ही बाहुनि में दुश्मननि जूं तलवारूं लॻियूं, जंहिंसां ॿई बाहूं साईं जूं शहीद थी वियूं, ॿई बाहूं शहीद थी विया। जंहिं वक़्त में हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे हुज़ूर में, अल्लाह जी बारगाह में रसियो, अल्लाह पाक फरमायो मलाइको मुझी मोहब्बत में, मुझी राह में जाफर तैयार पंहिंजी जान ॾिनी, संदसि ॿई बाज़ू जुदा थी विया, ॿई बाज़ू शहीद थी विया। हाणे मां हुकुम थो कयां त हज़रत जाफर तैयार खे अहिड़ा पर ॾियो जहिड़ा अव्हां खे मूं पर्रा ता फरमाया। ॿिन्ही माउनि जी जाइ ते ॿ पर ॾियो, ॿ पर लॻायो। जंहिं वक़्त में ॿ पर लॻा, हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र थो अदा कयां, तो मूंखे ॿिए शान सां गॾु ॿिन्ही माउनि जी जाइ ते जीअं मलाइकनि वटि पर आहिनि, उन्हनि अहिड़ा पर तो मूंखे अता फरमाया। मौला हाणे जे पर आहिनि त लाज़मी परवाज़ बि आहे, उॾाम बि तो मूंखे अता फरमाई आहे। जेकर मूंखे इजाज़त ॾियो त मां हिननि परनि सां उॾरी पहिरियों भरियो फेरो मदीनतुल मुनव्वरा जो दीदार करे अचां। ऐ मौला घुमाई तूं दरबार मदीने जी, बाजार मदीने जी। अल्लाह जे वलियन जे दीदार में आयो। शहीद शोदाए करबला जो प्रोग्राम आहे बाबा पाकन जो, सब गॾिजी चवरायो मन हिन साल कंहिंजो कुणो निकिरी अचे। ऐ मौला घुमाई तूं दरबार मदीने जी, बाजार मदीने जी, दरबार मदीने जी। हर साल वञन हाजी टोलन ते करे टोला, मुंहिंजी बि कयो किस्मत तिन साण कॾहिं मौला,
इंसान कदे मौला पुकरिया त ज़ियारत मां एक बार मदीने जी, एक बार मदीने जी। ऐ मौला घुमाई तू दरबार मदीने जी, बाजार मदीने जी। अल्लाह से अर्ज़ की मुझा मौला इजाजत मिले ते जेकर हिरन परब सां उडरी मदीने शहर जो दीदार करे। अल्लाह ताला जी दात बाबरकात इजाजत अता फरमाई। हजरत जाफर तैयार शहीद रज़ी अल्लाह ताला अन्हु परन सां उडरी जने मदीने शरीफ के वेझा आया। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी जे सहन में अंगण में जलवा फरोज हा। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम बैठा हा। जलीलुल कद्र सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन बैठा हा। अजीब नजारो हो जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। साईं करीम जलवा फरूजन असहाब सगोरा रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन दीदार में अचानक हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो व अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असहाबन सगोरन हेडा होडा निहारियो को अचण वारो नजर कोन आयो, कंहिंजो आवाज़ ॿुधण में कोन आयो। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुलामन अर्ज़ कयो सोना वो असां के अचण वारो नजर कोन आयो, कंहिंजो असां आवाज़ कोन ॿुधो। कुर्बान वञूं दिलरुबा अवां कंहिंजे सलाम जो जवाब ॾिनो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असां जे आका रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा गुलामो मां आम अचण वारे खे सलाम जो जवाब कोन ॾिनो आहे। हिते ॿियो वाकई केरु कोन आयो, अवां आवाज़ कोन ॿुधो। पर मूं ॾिठो हज़रत जाफर तैयार खे जेको शहीद आ, जंहिंजूं ॿई ॿाहूं शहीद थी वयूं। अल्लाह पाक जन्नत में ॿिन ॿाहुनि जी जाइ ते ॿ पर ॾिना। हज़रत जाफर तैयार अर्ज़ कयो मुंहिंजा मौला इजाजत दे इन्हनि परनि सां उडरी मदीनो शरीफ ॾिसी अचां। रब इजाजत ॾिनी पोइ पाण उडरी मदीने शरीफ जे वेझा आया। मूं ते नज़र पई, मूंखे सलाम कयां अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असां हज़रत जाफर तैयार खे सलाम जो जवाब ॾिनो आहे। मालूम थो त शहीद जीरो आहे, खाए पीए बि थो ऐं हले घुमे बि थो, अल्लाह जे हुक्म सां उडरे बि थो। परवाज़ बि शहीद खे हासिल आहे। प्यारा मुस्लमान भाइरो शहीद जा ॿ क़िस्म, हिकिड़ो हक़ीक़ी ॿियो हुक्म। हक़ीक़ी शहीद उहे जो हाणे तव्हां क़ुरान शरीफ मंझां उनजो ज़िक्र ॿुधो। ये हक़ीक़ी शहीदन जेके अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई क़ुर्बान थी विया, जंहिंमें पहिरियों नंबर पहिरियों दर्जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि यानी असहाबनि सगोरनि जो आहे, जिन मिठे मुरसल जे मथां पंहिंजूं जानियूं थड़ा थड़ क़ुर्बान करे।
जा शे महबूबन घुरी मुझा प्यारा इस्लाम के जरूरत पई सब कुछ कुर्बान कदा रहा पिटाई साहब एलन जवान जेला फरमायो आत पतंगन पोह कयो मिड़िया मथे मच पसील सनल जिया सड़िया मथे सच पुगचन सदा गच विचारन वठाया मुझे हबीब करीम जा गुलाम हकीकत में है जेके आए तो असल में मैदान बदर में जेके मुझे हबीब जा गुलाम शहादत जा प्याला पिया उनके शान में नाज़िल थी पो जेके भी शहादत दे अंदर जंदा उन्होंने सबनी किया आयत की फजीलत शामिला मुजादी दोस्तों बुजुर्गो मुझे हबीब जा गुलाम जेके नारो हंदा त असल आशिकन जो सिर न साढ़न कम सवसरन खा अगर सदो दोस्तां दम ही हडो ऐ चम घोरो जान मोहम्मद दा ये असल हकीकी शहीद ऐ बियो किस्मा हुक्मी शहीद उन जो ताबे मुझा प्यारा दोस्तों बाजार हुन पंहिंजो सिर तजू कोला बाजार हुन एड़ी कुर्बानी त कान ॾिनी आ पर खुदा पाक खे उन जी तकलीफ जेका उन बर्दाश्त कई तकलीफ में सब्र कयो या मुझा प्यारा एड़ो नेक अमल भलारो कम कयाई रब राज़ी छो जो अल्लाह साईं उनके शहादत जो दर्जो ॾेई छॾियो इहो आ हुक्मी शहीद हाणे हुक्मी शहीद जो जिक्र कुरान में ना एक दफो अल्लाह जा महबूब पंहिंजे मौज में वेठा खुशगवार मूड में वेठा रहमत जो दरिया जोशते आ मुजादी दोस्तों मदीने जे साईं फरमायो ऐ मुझा गुलामो मुझी उम्मत जे शहीदन जी तारीफ कयो त घणा शहीदन केड़ा केड़ा शहीदन साहबा कराम अर्ज़ करण लगा वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात असां साईं ये शहीदन जेके अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई विया कुर्बानी ॾेई इहो हिकिड़ो ई क़िस्म असां जेको क़ुरान में पढ़ियो मुंहिंजे हबीब करीम पंहिंजो इख्तियार हलायो मुख्तार कुल्लन अल्लाह साईं टोटल इख्तियारात मुझे हबीब अता फरमाया वल्लाहु मोती व अना कासिम मुझा हबीब अल्लाह मुझे हबीब के करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब ॾींदड़ा ऐं मां विरहाईंदड़ ॾींदड़ाया मिल्लतुल अर्श ला तसरा कुल्लुहुम यतलबून रिदाई व अना अतलबु रिदाक या मुहम्मद मुझा हबीब बिनी जहान वारा चाहे था त रब राज़ी थे पर मां चाहींदो आहियां मुंहिंजो महबूब राज़ी रहे रहमतुल लिल आलमीन राज़ी रहे रजाए दो आलम खुदा चाहते हैं और खुदा चाहता है रजाए मोहम्मद तमाशा तो देखो कि दोज़ख की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद ताज्जुब की जाए ये फिरदौस आला ताज्जुब की जाए ये फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब असां जो प्यारो महबूब बा इख्तियार रसूल बल्कि मुख्तार कुल कुल जो रब इख्तियार मुझा बहु सजो दीन तुझे हवाले सजो निजाम तुझे हवाले आ हे मसला हेडा करी तुझा मर्जी हेडा मारा हेडा करी तुझी मर्जी आ उनमें वाडी घाटी करी तब तुझी मर्जी तोखे इख्तियार ये वणे जे कम खे हला अगमी शाह जी की गाल कही मुझे महबूब जे इख्तियार हदीस में अचे तो
त साईं करीम जे मदीने शरीफ में पंहिंजे हुजरे पाक में जलवा अफरोज थींदा त मुंहिंजे मुस्तफा जा गुलाम बि गॾु हूंदा पर हिकिड़ो यहूदी अची चोरी चोरी छुपी लिकी ही ॾिसंदो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा गुलाम उनखे वठी अचो साहबा कराम उनखे वठी अचो साईं जे दरबार साईं फरमायो तू रोज अची थो लिकी छुपी लिया तो पाई निहारी तो रात चाहे छागाला अर्ज के मुंहिंजा महबूब अवां जी कचहरी अवां जो चेहरो मुबारक मुखे ॾाढो वणे थो गैर मुसलमान पर अर्ज तो करे सुन मुखे अवां ॾाढा सुठा था लॻो अवां जी महफ़िल मुखे सुठी थी लॻे महफ़िल हसीन तुंहिंजी महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माना हित मीर पीर आहिनि साईं नाणे बिना विकाना महफ़िल हसीन तुंहिंजी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अनमुला खपी विया हे वापार तुंहिंजा जानी हे वापार तुंहिंजा जानी थाने न कनि नुमाना महफ़िल हसीन तुंहिंजी कलमो पढ़ मुसलमान कबला मुसलमान थियण जो शौक़ आहे पर अवां था पढ़ायो 5 नमाज़ूं ये नमाज़ूं ॾुखियो मूंखे इहो प्रोग्राम समझ में नथो अचे अब नमाज़ पढ़ण सवली आहे ॾुखी आहे सवली कान्हे ॾुखी आहे रब क़ुर में फरमातो ॾुखी आहे सवली हुजे त मस्जिद में जाइ कान मिले सवालात पढ़ण जो कम ॾाढो ॾुखियो सॼो ॾींहुं माण्हू मज़दूरियूं कनि था दुकानूं हलाइनि था ड्यूटियूं कनि था वग़ैरह वग़ैरह लेकिन नमाज़ खां महरूम नमाज़ मूंखे ॾुखी थी लॻे जॾहिं त सवाब में पघार जो हिसाब लॻायो हिन नमाज़ जो जेकॾहिं सवाब लॻायो त सुभाणे सिर्फ़ ये बानू खुदा जो अल्लाह अकबर चवण जे लाइ हथ मथे तो खणे बिनी जहान जी मखलूक हुन जे हक़ में दुआ थी दर्जो सवाब वॾो आहे अल्लाह अकबर चई सिर्फ सना तो पढ़े त जेतिरा आसमान जा तारा एतिरा खुदा हुनखे नेकी थो ॾे बिस्मिल्लाह पढ़ण सां जेतिरा वणनि ते पननि एतिरियूं नेकी खुदा ॾेई थो आउज़ बिल्लाह पढ़ण सां जेतिरियूं सनियूं पथरियूं खुदा जो असां गणे न सघूं कंप्यूटर जो सब हिसाब न लॻाए सघूं इहो खुदा नेकी थो अता फरमाए मगर पोइ बि असांखे कमु ॾुखियो थो लॻे मस्जिदूं ख़ाली थींदियूं पियूं वञनि त नमाज़ ॾुखियो अमल आहे सवलो बि आहे पंहिंजी जॻह ते पर मुंहिंजा प्यारा नमाज जे लाइ निकिरण टाइम कढण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे दुआ कयो रब साईं तव्हांखे नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए मिठाई साहब तो फरमाए अॼु तयारी कर वक्त थोरो आ बंदा बुछड़ायन जो तू हीलो छत हाणे न पी हलंदई पाण से न को भाओ भाणे सहू करे सुभारी दई लहद में आणे पीले कबर पा माल कंदी यसर हम घाणे पो मुए पुजाणे सब सचूं कंदे सैयद चवे नमाज पढ़ो मस्जिदों आबाद करो अल्हम्दुलिल्लाह पांजी पाड़ी की मस्जिद हाणे अदा हाजी साहब ॻाल्हि कई कमरे में त 2.25 करोड़ खां कम मथे थी वियो 2.5 करोड़ खां अदा हाजी आया 2.5 करोड़ ही सब तव्हां जे लाइ
खर्च थियो आहे ला नमाज में आसानी थिए मज़ो अचे खुदा की इबादत में वज़ू खाना तैयार कालीन ला मुफ्त में बिजली मुफ्त में पंखा वगैरह ये सब कुछ के निजाम तैयार तो मिले मुझे अजीज दोस्तों लेकिन कोई भी असा परे आयो कोई भी खुदा के घरन का फासी रहूं दुआ कयो रब असा के बस शरीफ सा मोहब्बत अता फरमाए पंजे मसलक सा पंजे अकीदे सा प्यार ए मोहब्बत अता फरमाए पंजे नजरिए ए अकीदे जी खुदा खैर करी अता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों सलाह तब अन्या तव्हांजी मथा बिछायल आहे एडी सर्दी बकाने मुहाने जो पांजो मदीना मस्जिद में प्रोग्राम तो ते कई तो के हदीस बुधाई सलात सगुर जे मत शौक शौक ध्यान जेला ते जे नमाज बिया अमल व्रत वज़ाइफ उनन जा शान उनन जा मान मकाम ये मुझे सुने महबूब जी सलात बि पोइते काने खुदा के हिक सुभान अल्लाह कलम ज्यादा जोर वरदला बे नंबर पे मदीने जे साईं जी सलात जोर वरदला जने को हिक दफो पढ़े तो खुदा पाक पान हुनजे मथा द रहमत तो वसाए गुनाह द माफ द नेक अचो वजन द दर्जात बुलंद छो वजन ऐ मुजा प्यारा मुझे महबूब जी सलात हर दर्द हर मर्द जो इलाज हर मुश्किल जो हल साईं करीम जबल जे छाव में वेठा जंग का मोचान मुझे हबीब जा गुलाम भी गद असहाब सगोरा रिदवानुल्लाह ताला अलैहि अजमईन जेके हमा वक्त मुझे महबूब जे मथों कुर्बान मानी जो टेम चो त रुखियूं मानियूं कजो रुखियूं रुखी मानी खाने जो इरादा का कर बोड़ वाली काने अजीब दौर हो खजूर के दाने ते गुजारो करे इस्लाम ए मुझे महबूब करीम सा वफा निभाए मुझे अजीज दोस्तों इन्होंने मुझे महबूब करीम जे आशिकन प्यारा मुसलमान बारो रुखियूं मानियूं करंदा अल्लाह से खां बर्दाश्त न थियो रब एकड़ी माखी जी मख खे रवानो फरमायो आई मुझे महबूब जे सामू बू 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 पई करे साईं मुरकन पे साहब से 80 बोली कोना समझो पर साईं रहमतुल लिल आलमीन जेड़ा जरूरी है त हर बोली समझे हर कौम जी जुबान समझे ता जो उन जे मथा उन जी फरियाद ॿुधी उन जे मथा रहमत करे साईं बोली समझन पिया साहबन सगोर को सोना छाती चवे मोहन फरमायो चवे थी त असां जे पाड़े में आया आयो असां जा मेहमान आयो असां जा भाग भला जो अवा असां वट आया हो आंसू की रवानी खुद ब खुद थम जाएगी आंसू की रवानी खुद ब खुद थम जाएगी मेरी आंखों को तुम्हारा पुरनूर चेहरा चाहिए असां जे अंगण आया अवां जे गुलाम रुखियूं मानियूं कजो पाड़े में असां जो मानू आ छतो आ उते माखी आ गुलाम गडे दे तो असां जी माखी खणी अचे अवां जा गुलाम माखी असां मानी खाए साईं को गुलाम रवानो फरमायो जे वक्त में उते पतो फरमायो तो माखी जी मख उते भी इंदड़ सा उन जे माने ते मखियूं वेठियूं बू बू करण लगी उए मखियूं उडा भी हिकड़े पासे जूं समझियो त चवे थी रसूलुल्लाह जो सहाबी आयो आ जल्दी जल्दी उठी वञो त हे माखी खण माखी जो मखी उठी वयो मु माखी कदी वरी हुआ माखी जी मख मुसा कदी साईं वटाया सी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभनी के माखी वराए दे मानी ते थोड़ी थोड़ी दे औ माखी पे वराया त ये माखी जी मख वरी साईं जे सामने बू बू पई करे
असा अर्ज कयो साईं माखी अची वई हाणे छाची चवे मुझे हबीब फरमायो चवे थी त अवां जा आशिक हज़ार असा जी यारी कबूल पैशल लखा आया अवां जी बानी बंदी बेकारी कबूल पैशल नसीब न गरीब जा हबीब आहन अवां जे हथ में बणियो कनीज़क अवां जे दर जी दिया बुहारी कबूल पैशल मुझे सही असां जी ड्यूटी कबूल फरमायो असां जी खिदमत कबूल पवे महबूब फरमाता जिया कबूल अल्लाह के बरकत दीदो साईं करीम ने वेंदे वेंदे उन मख खां सवाल साईं के खबर पर गाल के साथ फरमायो आए वक्त अवां सुबह खां शाम ताईं मिठा खट्टा फिक्का गुल उनन जा रस चूसी दियो आयो पर जायको तवां जी बाकी में तमाम हुन तो ये खपिया त गडारा कम हो गया कुछ मिठो कुछ फिक्को कुछ खारो खट्टो ये पर कमल मिठी आ अवा हन पेजी बाकी में छा छू इस्तेमाल कयो अर्ज करने लगी या सैयदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे असा जो कमाल ना है सुबह का शाम ताईं खट्टा फिक्का खारा मिठा फल उन जा रस चूसे जने माखी तैयार कंजो आयो गडजी जी अज असा जुमे खां पोइ जलसन जे इख्तिताम ते गडजी सलात व सलाम पढ़दाऊं एड़े नमूने सा मदीने जे मीर खे अर्ज करण लगी सोना असी गडजी तुझे मथा मिठड़ी सलात पढ़जो आयो पो पंजी माखी ते दब कंजो आयो छुकारो हणजो आयो असा जो कमाल नाए असा जो मिठे थियण में तुझी सलात सगोरी जो कमाल है ये माखी जका सा शिफा वारिया यो भी कमाल सलात जो असा जो कमाल नाए तो सुनो कम से कम रात दी में तमा 10 सलात तमना तयो करे छडो सा के पढ़ रात जो बड़ा सलात अल्लाह कंदो रब राजी थींदो मदीने जो साईं राजी थींदो तो मेरा पार हमा जे मुझे महबूब सा ताल्लुक चायो था त रात तो जारी और सारी रहे सलात जो अमल मेरा पार थी वेदा अल्लाह ताला जी जात बाबरकात सला सा के घणे खां घणो सलातो सलाम पढ़ण जी तौफीक अता फरमाए पे गाल कई तो उसा वो यहूदी अर्ज करण लगो सोना मां अचा पर नमाज रुखी थी लगे को जेकर मुके नमाज माफ करे छे बाकी कम सब नखा नमाज कान पढ़ी बता वरी मयार जो साईं फरमायो ने इए न कर कुछ तू ऋण त कुछ असी मेरे कम के ठायो महबूब ये कोन फरमायो तो नमाज फर्ज कुरान पाक नो आऊं छा तो करे सका आऊं तो को कासदा या पैगाम खणी आयो है मुखे थोड़ी इतरो इख्तियार रब दिनो जो आऊं खुदा जी बात के हेडा होडा करे सका ना फरमायो कुछ तुम ऋण कुछ असी से ऊपर नमाज पढ़ एकड़ी अगी वाली जोहर बी विची वाली असर ये बपड़ बाकी माफी दो साईं कुछ अञा साईं पो छिके ताणे सांझी जी पढ़ सांझी भी पढ़ साईं फरमाए ठीक हाने टे नमाज तू पाबंदी से पढ़ सोमनी ए फजर आ खुदा जो रसूल के माफ करे दे सिर्फ उन्हें जे हम जो खास तो के माफ है हदीस पाक में आ जोर पड़े असर पड़े जोर असर में किरत खामोशी वाली मगरिब की नमाज में जरे मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इब्तिदा में नमाज पढ़ाई अल्लाह ने महबूब बड़े पाक ज़बान साडी ज़बान ते खुदा पाक पान गालाइंदो आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझे हबीब ज़बान तुझी आ गालाइंदो मां रब आया उन्हीं ज़बान सा जे खुदा जे कलाम जी लोली दी थी सजो ठरी सुने जो आवाज बुधाई तिलावत किरत बुधाई सजो ठरी
सलाम जी मदीने जे साईं वरायो सुफ मां निकरी साईं जे अॻियां अची वेठो समानु हैरान थी विया कि छा कम पइजी वियो रिस्की अॻियां अची वेठो हाणे अर्ज़ तो करे या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा सोमणी भी ये पढ़ाईंदो हाणे जेका नमाज़ ईंदी उनमें भी तमा ई तिलावत कदो जे हाने मगरिब में साईं फरमायो जी हां अर्ज के मुजा सोना फजर में फरमायूं फजर में भी अर्ज के मुजा आका हाने इंशाअल्लाह सोमणी भी पढ़दस फजर भी पढ़दस अवा जी किरत अवा जी तिलावत बुधदस मुझे आका फरमायो पढ़ने तो के खुदा सवाब दींदो पर जदे हिसाब किताब थींदो तन सोमणी जो जिक्र हुंदो न फजर जो जिक्र हुंदो तो जो मुजी ज़बान निकली वियो सोमणी माफा फजर माफा खुदा मलाइकन के हुक्म कयो लोहे महफूज मां तोरे नमाज़ुन वाले खाते मां बई नमाज़ माफ थी वयो है खुदा तो हिसाब कोन वठंदो इनी नमाज जे बारे पुछा पढ़ने खुदा जी बात सवाब मिलंदो बाकी पुछाणो तो खा कोन कंदो खुदा सोमणी ऐं फजर ही चाहे मुझे मुस्तफा जो इख्तियार पान मुख्तार कुल फरमायो मुझा गुलामो तमा जेका शहीद जी तारीफ कई कुरान पर पाक वारी इन में तो मुझी उम्मत जा शहीद बिल्कुल थोड़ा थी ना बियन उम्मतुन जा शहीद वधी वेंदा आऊं तो चाया तारीफ अहड़ी करियो जो क़यामत के दी सवा लख नबियन जी उम्मतुन जा शहीद निकरी हिकड़े पासे बियन ऐं जडे मुझी उम्मत जा शहीद निकरन त हुनन खां बीना दीना चोणा हितरन नबियन जी उम्मतुन जा शहीद साईं तो फरमायो का मुझी उम्मत जा शहीद ज्यादा सही पो असा जो पढ़ियो सो असा बयान कियो हाने तवा फरमायो मुझे हबीब फरमायो लिखण वारा पोजीशन संभाले दिल में याद करण वारा तवज्जो सा बुधन आंगुरन ते गणन वारा हिसाब करण वारा गणी हाने लिखो याद कयो गणियो अज खां बाद आऊं तो चवा मदीने जा साईंदा फरमान आऊं तो चवा अज खां बाद जे मुझे उम्मती के बुखार आयो बुखार में गुजारे वो चाहे करोड़ ये गुजारे वदन लिखो तो ये भी शहीद फरमाया लिखो ये सब शहीद सुभान अल्लाह लिखण वारा लिखो याद करण वारा याद कयो गणप वारन गणियो पान करीबन फरमायो लिखो अज खां बाद जेके पेट में सूर पइजियो या पेट जी कई भी बीमारी में गुजारे हो लिखो मुझे हुक्म से शहीद भले लख हुजन करोड़ हुजन शहीद महबूबन फरमायो लिखो अज खां बाद जेको वडी बीमारी झीले गुजारे वेंदो जेके वडो मर्द लगो वडी बीमारी लगी उनमें तकलीफ ॾिठाई लिखो इहो भी शहीद नारे तकबीर नारे रिसालत उलमा अहले सुन्नत हजरत क़िबला सैयद हाथ साईं नजीर जान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिखो याद कयो अज खां बाद जेका मुंहिंजी उम्मत आणी हमल सां हूंदी हमल दौरान गुजारे वई उहा बि लिखो शहीद ऐं मुंहिंजी उम्मत आणी बच्चे जी विलादत वक्त गुजारे वई साब शहीद लिखो जेको माण्हू वण ते चढ़ियो या छत जे मथां चढ़ियो सीढ़ियूं चढ़ियो चक्कर अचियो पेर निकिरियो कहिड़े बि हिसाब सां मुंहिंजा प्यारा दोस्तो हू किरी पियो गुज़ारे वियो लिखो इहे बि शहीद आहिनि
बाहे में बुडण वारो, बाहे में सरण वारो, पानी में बुडण वारो, मुझा प्यारा सैलाबा वगैरह या ज़िलज़िलो वगैरह आयो, जायूं करूं को हाथ सोचो, उनमें जेके मुसलमान गुजारे विया लिखो ये सब शहीद। अज खां बाद जेको सफर में गुजारे वियो सो भी शहीदा, तालिब इल्म में गुजारे वियो सो भी शहीदा, आलिम दीन इल्म पढ़ाईंदे गुजारे वियो सो भी शहीदा। पर मज़े वारी ॻाल्हि त लिखो जुमे जी रात, जुमे जे ॾींहुं जेके गुजारे वेंदा से भी शहीदा, से भी शहीद। गाड़ी जो हादसो, जहाज जो किरण वगैरह इनमें जेके मुसलमान हलिया था वजन उहे टोटल शहीद। पर मुझा प्यारा हिन प्रोग्राम जे लाइ जन अज इमामन पाकन जो शहीदन जो अहल बैत जे शान जो जलसो मल्हायो आहे। ही बिकड़ी मोहब्बत है, सोनी मोहब्बत है, शरई मोहब्बत है, जेको इमामन पाकन जो फजीलत बयान करण जो, शान जो बयान करण जो तरीक़ो है, सो असल में ही तरीक़ो जेको अज अमा असा मल्हायो आ, जी असा तमा वेठा हो, यो असल मोहब्बत जो तरीक़ो आ। इन्ही जे ला मुझे हबीब फरमायो व मम्मात अला हुब्बे आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात शहीदा। देखो मुझे अहल बैत जी मोहब्बत में गुजारे रो, देखो मुझे घराने जी मोहब्बत में गुजारे रो, लिखो ये मानू भी शहीद तव्हांखे मुबारक हुजन। जन बिन महफिल के सजायो मचायो, जन भी हिस्सो वरतो आ। मुझा प्यारा ये इन हदीस में शामिल, इन हदीस में शामिल है उनकी रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत जेकरी अवा जने भी गुजारे विया इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे उथंदो त शहीदन जे टोले जमात में उथंदो। छो जो अवा ऐलान कयो आ त कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, पीका बुगाल काने हलंदो जिक्र हुसैनी, पीका बुगाल काने हलंदो जिक्र हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो हलंदो जिक्र हुसैनी। महबूब जे बचन मूं कंहिंखे तकस लगिया, महबूब जे बचन मूं कंहिंखे तकस लगिया, से छाव कीअं छॾींदा शहरियूं महफ़िलूं छो न मल्हाईंदा, जन्नत छपर हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो हलंदो जिक्र हुसैनी, कुल वे जड़ा थी वे हो अज वसंदो ककर हुसैनी। हिन मोहब्बत मां रंग लगंदो आ जे अदा मरो मुश्ताक साहब ॿुधायो त हिकड़ी देर ते हिन प्रोग्राम में शुरू कयो, भाई जे बच्चन सां मोहब्बत में शुरू कई, एड़ी निगाह थी जो हलदे हलदे वनी 80 ते मामलो पातो। ये सालों साल मुझा प्यारा ही बरकत है रहमत तमाम पाक वदवी, पर मुझे महबूब जा बचड़ा सख्त हदीस पाक में तो मदीने जे साईं जा कुल सवार हजरत इमाम हसन इमाम हुसैन ए हजरत अब्दुल्ला बिन जाफर गड टी वजन पे हजरत में वनी रहा मक्के पाक के वेजा वनी सोया त अन पानी फुटियो अना कुछ गपल बंद पियो पुटे शहजादा जबल जी टकरी ते चलिया, आस पास में न्यारियों को घर को नजर अचे, जे पान न्यारी ना को गोठ नजर अचे या सफर में को पानी वगैरह कुटियो होटल नजर अचे, एने नमूने सा मुझे महबूब जा शहजादा न्यारी था त हिकड़ो नटलो कखाणो घर नजर आयो। सादते कौनैन वाले रिवायत लिखी आ, फरमाए तो
शहजादा लही उन घर जे तरफ वया त उन घर जो मालिक बकरियूं चालींदो संग में वो बकरियूं कायलो उन जी घरवारी कुराड़ी पोड़ी वेठी नजर कमजोर आ साईं वारा वया सलाम दुआ जो खबरूं अचूं थियूं साईं वारा फरमाता सा मक्के मदीने पाक खां आया हूं कुरैशी जवान आयो माई साहबा उठी रंडी विछाई चादर जे कुछ हुयो विछाए शहजादन के व्यारी मुझे महबूब जे कुल्ले सवार शहजादन फरमायो माई साहबा सा के उन लगी आ पानी पियंदासी मानी तुंजी खाईंदासी माई साहबा पानी भी प्यारो आ ए मोहब्बत में काकरी बकरी बदली वा बकरी बुकवाए वदई उन जी मानी करे महबूब जे शहजादन के पेश कयाई त रहा अथई रात सुबह वेंदई सादरी लुआ लुआ मंज लतीफ ते कर इनन जी तात ये जोगिन संदी रात बेफेरे भाग मिलई पर जा आहन उता कुन में ताकि सारदोर डड भेरा दी हमें पान मथाउन घोर पुवया जे हिलोर चक्कर में मिलंदई का पड़ी मेहमानी की खुशी जदे इमाम पाक मोकलायो तो कुराड़ी के दावत को तो कदे संग सा मदीने शरीफ अचे तो असा जो जरूर पूछो ही मुजो वडो भा इमाम हसन मा नंढो भा हुसैन या हजरत अब्दुल्ला जाफर असा जदे अचे मदीने पाक में असा सा जरूर मिलजा ये चई हलिया मक्के पाक हिन जो घर वालो जो शाम जो आयो कि बकरी के लावी की बकरी कोई मेहमान के खराई कि तो सुनाता केरा कि बच्चे हूं तो मदीने जा कुरैशी जवान आयो पर मुंजा घर वारा जे हुजी हा इन जवान जा चेहरा तदसी हा घर कखाणू हो ऊंधाई लगी पई पर जरे ये शहजादा आया तो जरे लाइट परी वई तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का केड़े जवान जा साहिबजादा शहजादा जो आशिक तो फरमाए हुस्न यूसुफ और है ताहा का जलवा और है हुस्न यूसुफ और है ताहा का जलवा और है माहिकना और है यारो महरे मदीना और है किस्मत साईं वाला तो मोटिया मदीने शरीफ कुछ अरसे का बाद हिन माई जो घर वारो पान बई निकता मदीने शरीफ हाने हलो शहर दिसो का जाए उते पसंद क्यों उते रहूं चक्कर लगाए तो आया मदीने शरीफ में माई साहबा पुछा कई त हजरत इमाम हसन हुसैन तेरा मुझे महबूब गुलाम जी हां असा जे प्यारे महबूब मदीने वाले साईं जा बचला मुखे मिलायो मुखे मिलणो इमाम हसन साईं जे दौलत खाने उठी आया इमाम पाक बार का सुना तू यो माईया जी असा सा मोहब्बत कई असा के बकरी खारई कोई असा जी दावत कई खिदमत कई मुझे प्यारे पाक इमाम फरमायो मुजा नौकरो गुलामो जल्दी कयो 1000 बकरियों मा इमाम हसन जी खाते खां जो का सुन माई ऐ 1000 दीनार की मदद कयो 1000 बकरियों ये इमाम हुसैन साईं भी 1000 बकरियों दिनियो ऐ 1000 दीनार दिना माई साहबा पंजे पोड़े घरवारे की बीच में मुंह तो के खोल थे हो त जवान जा चेहरा एड़ा
जेके दोखे वारा फ्राड वारा ये करे असा बकरी खावे एड़ा चेहरा ही कोन हा हे चेहरा हे जवान जिन दिसो असा जी शा खिदमत ए मोट असा के केड़ी मिली आ एड़े नमूने सा मुजा प्यारा जेके सुने इमाम पाकन सा मोहब्बत कन था जेके ही खर्च कन था एड़ियों महफिलों करे आलिम मशाइख खुदा घुराए आलिम जो शान बयान कराए बिन गुलामन के बुधरान था क़यामत जे ॾियारे इमाम आली मकाम हजरत इमाम हुसैन हजरत इमाम हसन रज़ी अल्लाह तआला नो इंशाअल्लाह जन्नत जुट के तू पेश फरमाइंदा असा जा हुबदार गुलामो हिते तो पैसे जी कार काने बकरिन जी कार काने मसलो जन्नत जो आ वठो असा जे खजाने मां जन्नत जुट के अल्लाह से बेड़ा पार फरमाए शरीदो तो प्यारा गाल निकली आई वमम्मा ताला हुब्बे आल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात शहीदा आल बैत जो हुबदार सही माना में गुजारे में दो वो भी शहीदा शहीदन संकदो चलो मुझे आदि दोस्तों हाने हिकड़ी गाल जरूरी बुधो ये वा शहादत जा किस्म ए शहीद जो को असल को थिंदो आहे जंग वरण लड़ाई लड़न उनमें जेके शहीद चाहो शहीद उन जंग जा किस्म एक अकबर भी असगर ही जेका जंग बिसाइफा तलवार तीर नेज़े भाले बम कलाचन को बंदूक वगैरह जो को हाने दस्तूरा जो को असलो उन से जेका जंग मिली वई इस्लाम दीन दे खातिर उनमें जेके वा वे शहीदन पर हुआ जंग इस्लाम में नंढड़ी जंग नंढी जंग बिया अकबर वडी जंग जी हज जा किस्मन असगर अकबर अकबर हर हज के चवना जो वडो सालियानो इज्तिमा थींदो आ यो अकबर हज मुजा प्यारा असगर हज उम्र के सलीदान एड़े नमूने सा वडी जंग जेका है वा नफ्स सा जेड़ो नंढी जंग वा जेका मुजा प्यारा मैदानन में लड़ाई लड़ी वई जंगू विड़ियो वयूं उन में जेके शहीद जा वा जंग नंढड़ी आ ए वडी जंग जेका सा नफ्स सा जेड़ो हिन नफ्स मारे मजाए खुदा के बारगाह में झुकान या बड़ी जंग बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो तो शिकारी शिकार जो पचारो कल किन मारियो किन मारायो के वरतो प्या कल पर मजो मायो तिन तिन मिरू मारियो माठ में जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी जे विख विखते मिलन गारियों तब चमतो अच जाची कावड़ पैंजे कल भजी तू पानी वांगे पी को सामू थदोसी लहर न लोडो या जंगा नफ्स आखिरी गाल नफ्स वाली जंग वडी में वडी जंगा दोस्तों हाने कुरान तो फरमाए त नंढी जंग वारा जेके शहीद थी विया उहे जिंदा उहे चेहरा वडी जंग अल्लाह वारा वली मुजाजी दोस्तों ए मुझे महबूब करीम जा गुलाम आलिम सगोरा सूफी सालिक वगैरह ये जेके खुदा वाला नेक मोमिन बाना इनन सबनी नफ्स सा जंग कई नफ्स सा विया नफ्स के मारे खुदा जे अॻियां झुकायूं हाने फैसलो तव्हां कयो कुरान मुताबिक जेकॾी नंढी जंग विड़ण वारो शहीद थी वञे तो शहीद आ वो चेहरो आ वो जिंदा है वो खाए पिए थो उड़ावे थो त यकीनन जेके खुदा वारा अल्लाह वारा वे मोमिन जेके वडी जंग विड़ी वञी अल्लाह के रसिया मुजा प्यारा दोस्तों उहे भी बदतरी के आला जिंदा है खुदा वट खाइंदा पियंदा उन्हन के भी खुदा परवाज़ अता फरमाए हज़रत साईं क़िबला अब्दुर रहीम गिरोरी रहमतुल्लाह अलैह खुदा उन्हन के परवाज़ अता फरमाए मां पी जी खिदमत जी गाल थी वने वली सगोरे जो जिक्र थी साईं जे दुनिया में आया वो एक दफो पंजे अमर के फरमाए तो के इजाजत दे त मां वना हज ते नफली हज शायद वना अमर फरमायो त अब्दुर रहीम तू मुजी वेठो ते खिदमत कर खुदा तो के हिते ही हज हिते ही तो के सब कुछ मिले
जी हजरत उवैस करनी रजी अल्लाह ताला अन्हु जा अमर जी दुआ सां बेड़ा पार थिया इए मुजी में तो खिदमत कर साईं पंहिंजे मुंड में अर्ज़ कयो अम्मा हिकड़ी तो का गाल पुछा तो तस्दीक तू कजा अमर फरमायो अम्मा जॾहिं तू 7 सालन जी हुया नंढड़ी हुया 7 साल तू बकरियूं चारींदी हुई पोइ हिकु दफ़ो तू बकरियूं काए ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वई तूफान आयो हो मींहुं आयो इहा ॻाल्हि मूंखे यादि आहे जे पुट जी आहे मूंखे यादि आहे अम्मा पोइ तुंहिंजे बकरियुनि टाह खाधो खऊ खाधो भॼियूं ढिंडियूं तोखे ॾाढो फिक्र थी पियो ते बकरियूं टहणो माल आहे वरी कीअं थी थो हेॾो तूफान आहे कॾहिं बचे ही हेतिरी बारिश आहे अम्मा आऊं उन वक्त आलम अरवा में वेठो उतां पे ॾिठो उतां पे मूं ॾिठो त मुंहिंजी पंजण वारी अम्मा परेशान आहे मूं अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजी जीजल अम्मा हेठि परेशान आहे बकरियूं हेॾां होॾां थी रहियूं आहिनि जे इजाज़त मिले लिबास उहो मिले उहो मूंखे जिस्म मिले त मां हेठि उॾामी वञी पंहिंजी अम्मा जी मदद करे अचां पोइ रब मूंखे इजाज़त ॾिनी पोइ आऊं उॾरी हेठि आयो मुंहिंजे हथ में बाटो हो मूं चयो त मां फिक्र न कर तुंहिंजी बकरियूं पाणी में संभाले बकरियूं संभाले तोखे संभाले घर पहुचाए पोइ मूं तोखे अर्ज़ रखियो त अम्मा हाणे इजाज़त अम्मा तो चयो हां असल में उहा इजाज़त हज जी घुरी यो आऊं अब्दुल रहीम करोड़ी हुयो मूं इजाज़त घुरी फरमायूं पुट तू मुंहिंजो पुट अब्दुल रहीम ख़ुदा जो वली आहे मां बि तुंहिंजी अमड़ हाणे वञ तू हज करे भले करे जॾहिं साईं घुमी फिरी मदीने शरीफ में आया राज सुता पिया मालिकन मदीने जे साईं ज़ियारत कराई फरमायूं अब्दुल रहीम तू आए सुठो थियो पर जेके अमड़ जो चवण करे उते ख़िदमत करियां त हिन खां वधीक सवाब के एड़ा कम जे साईं मदीने रे साईं फरमायो हिकड़ो मानू हिकड़ो कलाक अध कलाक 5 मिनट 10 मिनट पंहिंजी घरवारी सां पंहिंजे बच्चन सां सुठे नमूने प्यार मोहब्बत सां थे तो कचहरी तो करे ॻाल्हाए तो खुश मिजाजी में रहे तो उहा घड़ी मुंहिंजी मस्जिद नबवी जे एतिकाफ खां बि वधीक फजीलत में वधीक सवाब में वधीक जेको माण्हू पंहिंजे बच्चन सां खिली गुज़ारे पंहिंजे बच्चन सां मोहब्बत करे पंहिंजे आल सां मोहब्बत करे अयाल सां मोहब्बत करे उहा घड़ी मस्जिद नबवी जे एतिकाफ विहण खां बि सवाब में वधीक दोस्तों अल्लाह से असां तव्हां खे बि माफ़ी जी ख़िदमत नसीब फरमाए खुदा पाक असां तव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए इंशाअल्लाह साईं जन भी खिताब फरमाईंदा असां जा किबला साईं असां जे उस्तादन जा साहिबजादा किबला साईं नज़ीर अहमद जान नईमी दामत बरकातुल आलिया भी न स्टेज जा प्रोग्राम जा जेकन सो सिंगार बनिया उन जो साईं जन जो खिताब थींदो ऐं साईं जी हिकड़े जे हुकुम मुताबिक साईं पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह नौराई शरीफ वारन जो हिकड़ो कलाम आहे वो आवाज़ खिदमत में अर्ज़ करे पंहिंजी जाइ वठंदुसि